अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनू तव्हांखे ख़बर ॾियूं था त काज़े मोड़ ते तेज़ रफ़्तार कार सरदार जाम कॉलोनी जे रहवासियुनि 8 साला मासूम ॿारड़ी सबादी यार मोहम्मद सोलंकीअ खे टक्कर हणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे फौरी तौर काज़ी अहमद इस्पताल पहुचायो वियो, जिते मरहम पट्टी ऑक्सीजन जो बंदोबस्त न हुजण सबबि सीरियस हालत में प्राइवेट कार में नवाब शाह रवानो कयो वियो। उन मौक़े ते वारसनि मीडिया ॾोह रड़ियूं कंदे चयो त इस्पताल में का बि सहूलियत मुयसरु न आहे, हर शइ ॿाहिरां ख़रीद करणी पवे थी, जॾहिं त सरकारी इस्पताल में एम्बुलेंस न हुजण करे बग़ैर ऑक्सीजन जे ॿाहिरि रवानी कई वई। ॿिए तरफ़ कार ड्राइवर मौक़े ते कार छॾे फरार थी वियो। एम्बुलेंस वठी अचो, असांजो हुते वियासीं त हू चवनि पिया असांजी एम्बुलेंस कान्हे, वरी हिते अचूं था त बचाइण गैस सिलेंडर कोन्हे। उन खां पोइ छोकिरी कार में त छोकिरी त वाध में दम ॾींदी, उन खां पोइ का बि सहूलियत असां हिते कान्हे। अच्छा, हिते तालका अस्पताल काज़ियुनि में का एम्बुलेंस तव्हांखे न मिली आहे? असांखे हे महिल ताणी का बि एम्बुलेंस न मिली आहे। तव्हांखे डॉक्टर सां राब्तो कयो? एम्बुलेंस हा पुलिस बिल्कुलु पुॼी वई आहे, सही आहे। उन खां पोइ का बि सहूलियत न आहे, असां ग़रीब जा बचा एक्सीडेंट थी हिते ई मरी वेंदा। असांजो को बि तदारक न आहे, न का असां लाइ सहूलियत आहे। जे चऊं था त भाउ एम्बुलेंस असांखे घुराए ॾियो, उहे चवंदा असां एम्बुलेंस न आहे। महिरबानी करे मथे ताणी असांखे ॻाल्हि जो असांखे का हर सहूलियत मिले जो असांजा बचा बची सघनि। संद रियल एस्टेट एजेंसी सेल्स एंड परचेज ज़रई ज़मीन घर प्लाट दुकान जी ख़रीदारी खपाइण या किराए ते ॾियण लाइ राब्तो कयो। प्रोपराइटर हमीद रज़ा अंसारी ऐं शाद ख़ान जुनू। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद।